मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सब रोज़ा रखे ॾेखारनि ऐं असां वरी अॼुकल्ह छा कंदा आहियूं, कोई जेकॾहिं 30 रोज़ा रखे उनखे चऊं साईं हीअं कयो, हाणे तव्हां 15 रोज़ा जेको असांखे ॾियो साईं। हे को तव्हां अन्न भला वरितो आहे, हे को मण जेको आहे तव्हां कणिक जो वरितो आहे, जंहिंखे चऊं था अधु जेको आहे मण मांखे बि ॾेई छॾ। साईं मुंहिंजी घरवारी आहे उन जेको 30 रोज़ा रखिया आहिनि, उहा चए थी 20 रोज़ा मां पंहिंजे मुड़ुस खे ॾींदमि। इहा ॻाल्हि ईअं हलंदी आहे। साईं मुंहिंजी घरवारी आहे उहा चए थी मां बसि 30 रोज़ा रखंदी, तूं मुंहिंजे मुड़ुस सां बसि तूं कमु थो करे, 20 रोज़ा जेके मां तोखे ॾींदमि। साईं हिकिड़े क़िस्म जी ठगी आहे, कुझु बि न आहे। इहा जेके आहिनि तव्हांखे न रखण जी सज़ा जेकी आहे उहा मिलंदी। मथां ईअं ख़ुशि थियो त बसि जेको आहे रोज़ा असांखे घरवारी ॾिए थी ऐं असांजो कमु जेको आहे ठही वेंदो, कुझु बि न थींदो। हा बिल्कुलु रोज़ा उनखे ॾेई सघो था, उहे बि फ़र्ज़ी न, उहे बि फ़र्ज़ी न, नफ़ली रोज़ा उनखे ॾेई सघो था जेको मरी वियो हुजे। साईं तव्हां त ज़िंदा आहियो न अल्हम्दुलिल्लाह। जेके चवंदा साईं 15 रोज़ा अबे ॾिना आहिनि, 10 रोज़ा घरवारी ॾिना आहिनि, 5 रोज़ा अमा ॾिना आहिनि, साईं 30 रोज़ा थी विया अल्हम्दुलिल्लाह। हाणे बसि हाणे छा रोज़ा? हे साईं हिकिड़ी फिल्म मां ड्रामो तव्हां खेॾियो वञे थो ऐं तव्हां पाण बि हिकिड़ो साईं तव्हांजो दिमाग़ बि कमु नथो करे न। ॾिसो सदको कबो आहे न, हिकिड़ो सदको कबो आहे साईं, हे पैसा मां ॾियां थो अबे जी नियत, अबो मरी वियो आहे पोइ जेके नियत ॾेई सघो था। हा साईं अबो वेठो हुजे ज़िंदा अबे जे लाइ ख़ैरात कंदव? हा साईं अबो ज़िंदा हुजे आवा अबे जी ख़ैरात थो कयां, आवा कोई पुछा कंदो आहे अबो ज़िंदा, आवा अबो ज़िंदा, अड़े ज़ालिम पोइ ख़ैरात जो थो करे, अबो मरी वियो आहे भला? न साईं अबो मरी त न वियो आहे। साईं तव्हां दुनिया जे अंदरि ज़िंदा आहियो, रोज़ा इहे जेको आहे न मिलंदव, हिन ग़लति फ़हमी खां जेको आहे बचो। अलाह ताला हर हिकु बालिग़ मर्द ऐं औरत जे मथां जीअं जो बालिग़ थियो था, अलाह ताला रोज़ा जेको आहे तव्हांजे मथां उहो फ़र्ज़ु करे छॾिया।